जुडो हयात खासकेली के पुराण बिनी तरफ़न का हमलो करे बोड़े विधो। तफ़सील मूजिब जुडे जे बदीन ज़िले जे हयात खासकेली जेको मीर अलाबख्श टालपुर जे तक में अचे तो, जेको बरसात सबब अॻु में ही माण्हुनि जे घरनि में पाणी दाख़िल थी चुको आहे। हयात खासकेली बरसाती पाणी ऐं गटरनि जे गंदे पाणी में पहिरीं बुॾियल रहियो। इंतज़ामिया गाइब, अवाम सख़्त परेशान। हिन शहर में सभु ग़रीब माण्हू रहनि था। रोज़ ॾियारी ते कमाईंदड़ मज़दूर खाइनि छा? बुख ऐं बदहाली वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। इंतज़ामिया ऐं वसवारा ख़ामोश, कंहिं बि अची हिननि ग़रीबनि खां हाल न पुछिया ऐं नई का मदद कई आहे। कल पुराण खे ॿिनि तरफ़नि खां गारा लॻा, जिन हयात खासकेली खे पाणी जे घेरे में आणे विधो। घरनि में पाणी दाख़िल, ख़ौफ़ मां औरतुनि ऐं ॿारनि जूं रड़ियूं। हयात खासकेली जी अवाम पंहिंजी मुड़सी पाण करे गारो ॿधो। हिकु गारो शीदी पाड़े मां थियो, जंहिं मुकमल शीदी पाड़े खे मुकमल ॿोड़े छॾियो। हयात खासकेली जी अवाम पंहिंजी मदद पाण करे वधीक नुक़सान खां बचाए गारे खे बंदि कयो। ॿिए तरफ़ सखी ताजबिन शाह जी दरगाह भरिसां लॻो, जंहिं हयात जो कुझु हिसो ॿोड़ियो। हयात खासकेली जी अवाम पंहिंजी मदद पाण करे बाईपास तां मिटी जा कटा भरे गारो बंदि कयो ऐं वधीक नुक़सान खां हयात खासकेली खे बचायो, जंहिंमें हयात खासकेली जी अवाम, कहरी बिरादरी, मीर बिरादरी, थई बिरादरी शामिल हुआ। इन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, असां वसवारा आला अमलदारनि बदीन इंतज़ामिया ऐं जिन खे वोट ॾेई असां कुर्सियुनि ते विहारियो, ख़ुदारा असांजी मदद करियो। बुख ऐं बदहाली वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। मथां गारनि तंग करे छॾियो आहे। जल्द को मनसूबो करे हयात खासकेली खे ख़तरे मां कढियो वञे।